तमामु वॾो मक़ामु आहे। जलाल चांडियो उहो अवामी फ़नकार हो, उहो जॾहिं स्टेज ते अची करे कलाम पेश कंदो हो त लखें दिलियूं धड़कण लॻंदियूं हुयूं ऐं हुन सां गॾु झूमण लॻंदियूं हुयूं। जलाल चांडे निज सिंधी साज़ चपड़ी यकतारो खे तमामु घणो मक़बूल बणायो। जलाल चांडियो हिकु अहिड़ो अदाकार, अहिड़ो फ़नकार हुयो, अहिड़ो कलाकार हुयो, अहिड़ो ॻाइणो हुयो जेको ट्रेंड सेटर हो। उनखां पोइ कई माण्हू हुआ जिन हुन जे ॻाइण वारे अंदाज़ जी कापी कई। असां हिन कलाम में जलाल चांडे खे ट्रिब्यूट पेश कयूं था। दोस्तो, हिन वीडियो में कुझु सिंधी सकाफ़ती शयूं आहिनि जेके असां हिते रखियूं आहिनि ऐं कुझु जेके फ़ोटू आहिनि जेके मुख़्तलिफ़ असांजे सकाफ़ती हिसाब सां असांजे औरतुनि जूं आहिनि, सिंधी औरतुनि जूं आहिनि। पर हिते उन्हनि फ़ोटुनि रखण जो मक़सदु हरगिज़ उन्हनि खे गिलेमराइज़ करणु न आहे, पर पंहिंजी सकाफ़त खे उजागर करणु आहे। तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी। तू सदा माणी जवानी वो मुंहिंजा सोना सनम, तुंहिंजी मासूम जवानी ते खुदा खैर करे, वो खुदा खैर करे। जानी पो केर जिए केर मरे, ओ थी न परे। अजो की रात रही पत मुंहिंजी दिल थी घुरे। जानी पो केर जिए केर मरे, फॉलो ओ थी न परे। वाह। हलिया दिल जे हिंदोरे में तोसां प्यार कया, हलिया दिल जे हिंदोरे में तोसां प्यार कया। सजाया से अखियुनि जी ऐं बाहूं हार कया। चुमा मां नेण तुंहिंजा, चुमा मां चप तुंहिंजा, चैन मिले हीअं टरे। चुमा मां नेण तुंहिंजा, चुमा मां चप तुंहिंजा, चैन मिले हीअं टरे। जानी पो केर जिए केर मरे, हो थी न परे। अजो की रात रही पत मुंहिंजी दिल थी घुरे। जानी पो केर जिए केर मरे, हो थी न परे। वाह। नीह में न्याज़ मोहम्मद तरंदासीं हर तार पिरी, नीह में न्याज़ मोहम्मद तरंदासीं हर तार परी। वफ़ा जा भरम रखी हलंदासीं हुन पार पिरी। लताड़े लहरू मोहब्बत जी मिठा बेड़ी तरे, लताड़े लहरू मोहब्बत जूं मिठा बेड़ी तरे। जानी पो केर जिए केर मरे, हो थी न परे। अजो की रात रही पत मुंहिंजी दिल थी घुरे। जानी पो केर जिए केर मरे, हो थी न परे, हो थी न परे। वाह वाह वही साईं वाह। जिन कलाम पेश कयो साईं वहीद अंसारी साहब ऐं गुलबार कटवर साहब आहे जिन जलाल चांडी जो कलाम ॻाए जलाल चांडी खे ट्रिब्यूट पेश कयो। दोस्तो, जलाल चांडी न सिर्फ़ु कलाम ॻाया पर जलाल चांडी ते मूवी बि ठही, फिल्म ठही जलाल चांडी, जेका तमामु घणी कामयाबु वई। ऐं असां पंहिंजे सकाफ़ती शयुनि खे उजागर करण जे लाइ, असां पंहिंजे सिंध जे अज़ीम तहज़ीबी सकाफ़त खे मथे आणण जे लाइ हीअ शयूं पेश कयूं था पिया। मूंखे उमेदु आहे तव्हांखे असांजो हीउ कमु पसंदि ईंदो ऐं हीअ जेके सकाफ़ती शयूं आहिनि, रिलियूं आहिनि, गज आहिनि, चोला आहिनि ऐं असांजो हिकिड़ी रिच सकाफ़त आहे, उहा तमामु सॼी दुनिया में वॾी मक़बूलियत उनजी आहे। त दोस्तो, मां कोशिशि कयां थो पियो त असां पंहिंजे हिन अज़ीम सकाफ़त खे ज़िंदा रखूं। मुंहिंजे हिन चैनल खे तव्हां सब्सक्राइब कयो त जीअं सब्सक्राइब करण खां पोइ वरी उनजी जेका घंटी आहे उनखे बि दॿायो, क्लिक कयो त जीअं मुंहिंजी हर वीडियो ताईं आसानी सां ऐं सभ खां पहिरियों ई पहुचे। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी। ॾिसंदा रहो हीअ असांजो चैनल